एक ॿी आम ख़बर वक़्त सां अवां खे आगाही ॾींदा हलूं। जामशोरे में सियासी पार्टियुनि जे उम्मीदवारनि सां गॾु सरकारी अमलदार बि चूंड मुहिम हलाइण लॻा आहिनि। जामशोरे में सियासी पार्टियुनि जे उम्मीदवारनि सां गॾु सरकारी अमलदार भी चूंड मुहिम हलाइण लॻा आहिनि। चर्च केस में मोतल अगूणो सीआई इंचार्ज पीपी उम्मीदवार जी चूंड मुहिम में रुधल आहे। सरवर हाले पोटो पीपी उम्मीदवार मलिक असद सिकंदर ऐं ॿियनि जी चूंड मुहिम हलाइण लॻो आहे। तालकाई हेल्थ ऑफिसर असलम नारे जो भी चूंड मुहिम में रुधल आहे। सेहत खाते जो अमलदार बरकत लगारी भी चूंड मुहिम हलाइण लॻो आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां खे ॾियूं पिया। जामशोरे में सियासी पार्टियुनि जे उम्मीदवारनि सां गॾु सरकारी अमलदार भी चूंड मुहिम हलाइण लॻा आहिनि। चर्च केस में मोतल अगूणो सीआई इंचार्ज पीपी उम्मीदवार जी चूंड मुहिम में रुधल आहे। सरवर हाले पोटो पीपी उम्मीदवार मलिक असद सिकंदर ऐं ॿियनि जी चूंड मुहिम हलाइण लॻो आहे। तालकाई हेल्थ ऑफिसर असलम नारे जो भी चूंड मुहिम में रुधल आहे। सेहत खाते जो अमलदार बरकत लगारी भी चूंड मुहिम हलाइण लॻो आहे। जामशोरे में सियासी पार्टियुनि जे उम्मीदवारनि सां गॾु सरकारी अमलदार भी चूंड मुहिम हलाइण लॻा आहिनि। चर्च केस में मोतल अगूणो सीआई इंचार्ज पीपी उम्मीदवार जी चूंड मुहिम में रुधल आहे। जामशोरे में सियासी पार्टियुनि जे उम्मीदवारनि सां गॾु सरकारी अमलदार भी चूंड मुहिम हलाइण लॻा आहिनि। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर फहद जावरी सां। जी फहद, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, जामशोरे में मकामी खाते जे चूंडियल नुमाइंदनि सां गॾु सरकारी अमलदार उम्मीदवारनि जी वर्क मुहिम में शामिल थी विया आहिनि। हीउ इंतहाई अफ़सोस जोॻो अमल आहे त मकामी खाते जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, थोरे सरकारी जेके अमलदार आहिनि, उहे जेके आहिनि अमलदारनि जी जेको आहे सो उम्मीदवारनि जी चूंड मुहिम हलाए रहिया आहिनि। तव्हांखे ॿुधायां त चर्च केस में मुअतल अगूणो सीआई इंचार्ज पीपल्स पार्टी उम्मीदवारनि जी चूंड मुहिम हलाइण लॻल आहे। चर्च स्कैंडल जो मुख्य जवाबदार अगूणो सीआई इंचार्ज सरवर राव पोटो पिण इलेक्शन मुहिम में मसरूफ़ अमल आहे। मुअतल सीआई इंचार्ज सरवर राव पोटो क़ौमी असेंबली जे तक NA 226 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार मलिक असद सिकंदर, PS 77 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार अगूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं PS 78 ते डॉक्टर सिकंदर शोरो जी चूंड मुहिम जारी रखी वई आहे। पीपल्स पार्टी उम्मीदवारनि जी चूंड मुहिम में तालका हेल्थ ऑफिसर डॉक्टर असलम नारे जो पंहिंजो नालो ॻणाइण में सभिनी जीअं निमाया रहियो आहे। हेल्थ ऑफिसर डॉक्टर असलम नारे जो तव्हांखे ॿुधायां त पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खां हटी अवाम बदिरां सियासी अॻुवाननि जी ख़िदमत जे जज़्बे सां शर्तार नज़र अची रहियो आहे। हेल्थ खाते जो अमलदार अगूणो MS डॉक्टर बरकत लिगारी पिण मरीज़ ॾिसण बजाए इलेक्शन मुहिम में मसरूफ़ आहे। डॉक्टर बरकत लिगारी PS 78 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार डॉक्टर सिकंदर शोरो जी वर्क मुहिम में अॻियां नज़र ईंदो रहियो। जॾहिं त जेल खाते जो अमलदार आहे मोहम्मद हदीफ लाशारी पिण पीपल्स पार्टी उम्मीदवारनि जी वर्क मुहिम में अॻियां नज़र अची रहियो आहे। जेल खाते जो अमलदार मोहम्मद हनीफ लाशारी दरिया विलेज में PP उम्मीदवार PS 78 जे डॉक्टर सिकंदर शोरो जी वर्क मुहिम में नज़र आयो। अहिड़े तरीक़े सां जामशोरे जा जेके काफ़ी सरकारी अमलदार आहिनि, उहे जेके पीपल्स पार्टी उम्मीदवार आहिनि, उन्हनि जी वर्क मुहिम में नज़र अची रहिया आहिनि। इन सॼे सूरत हाल ते जेके शऊरी माण्हू आहिनि या सुञाण ज़रियूं आहिनि, उन्हनि पारां सख़्तु जेको आहे तनक़ीद जो निशानो पिणु बणाइबो आहे। उन्हनि जो चवणु आहे त जेके सरकारी अमलदार आहिनि उहे पंहिंजे महकमनि खे टाइम ॾेई अवाम जी ख़िदमत ते यकीन रखनि, न जेको आहे सो जेके सियासी उम्मीदवार आहिनि उन्हनि जी इलेक्शन मुहिम लाइ जेकी सरकार आहे उन्हनि खे पघार। ठीकु आहे, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी फहद अवां जी।